दरिया। अख छुप दे विच नैन लड़ा के, अख छुप दे विच नैन लड़ा के, धारा कर दिल चाह। ॾिस हाणे इहो रिश्तो कोन थियो, हाणे त मूंखे ख़र्चे जी करा न, ऐं घणा न थी त घटि में घटि बस 20,000 खन ॾे। 20,000? अरे 20 घणा आहिनि त भला 15 खन ॾे। 15 त छा 10 बि कोन ॾींदीसि। ॾाढी पकी आहे, ऐं भला 10 बि नथा निकिरनि तोखां त भला 5 खन ॾे। 5 न, सिर्फ़ 2,000 ॾींदी मैं। चई त ॾियईं। इहे 2,005 संभाले रख वसाई, 20 वसदे कम ईंदई। सुल्तान वारा राज़ी न हुया। हीअ रिश्तो थियणो ई न हो। मां तोखे 5-10,000 छो ॾियां? ॿुधा, तूं मूंखे 5,000 नथी ॾी न, पर हाणे राणा अचे, राणा खान अचे त मां हुनजो रिश्तो बि कराईंदसि, उन खां 50,000 बि वठी ॾेखारींदसि। जॾहिं चाचा खे ई सुल्तान वारनि जवाब ॾेई छॾियो आहे त पोइ तोखे किथां ॾींदा? तोखे त ख़बर आहे न, मां सियाणी विझंदी आहियां रधे पके में पाणी। तोखे ख़बर कान्हे का मुंहिंजी त जंहिं कम में मां हथ विझंदी आहियां त उहो कम मां करे रहंदी आहियां। तोखे जेको वणे सो तूं वञी कर, नाहिन मोट पैसा निकर हितां पैर ढाए, जेको वणनी सो वञी कर। मां चवां थी वञी त हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए वसाई त अॼु ॾींहं ताईं मां जंहिं कम में हथ विधो आहे त छा मां उहो कम न कयो आहे? हाणे मां ई तुंहिंजे रधे पके में पाणी विझंदसि। जेको तुंहिंजी दिलि चवे सो वञी कर। नाहिन मोट पैसा पैर ढाए ता, मां चवां थी वञ। वसाई ज़माने में इहो हिकिड़ो कम कोन हो जेको तो मूंखे चयो ऐं ख़तम थी वियो। अल्लाह करे वरी तुंहिंजो मुंह में कम पवे, पोइ मां तोखे ॿुधाईंदसि त मां हा सियाणी विझंदी आहियां रधे पके में पाणी। लगे तो छोरा बाहर धिका खड़ गया। हाणे दिया तो मातीअ खे ॾारो। अबा केरा केरा सुल्तान जे घर में वेंदो आहीं? न साहब, मां उन्हनि सां नया ॻाल्हाईंदो। मतलब त कंहिं ॿिए खे ॾिसो जांच जे लाइ? तव्हां उन्हनि जी ओताक ते छो नथा जांच कयो? ओताक हुनजी ते तालो लॻल आहे त पोइ सुल्तान जे घर ते वञी घेरो कयो। मां न उन्हनि तरफ़ वेंदुसि ऐं न ई वरी न्यापो कंदुसि। सुभाणे जेकॾहिं सुल्तान वारनि खे ख़बर पई न त उन्हनि खे गिरफ़्तार कराइण में मुंहिंजा हथ आहिनि त पोइ असांजो पाण में वॾो झेड़ो थी पवंदो। साहब ही लाराए तो मतां झेड़ो थी पए। ठीकु आहे, तूं हाणे हल, असां कंहिं ॿिए खे ॾिसूं था। वञो अंदर वञी जांच कयो। सुल्तान अचे तो उनखे चई छॾिजो त थाणे ते अची हाज़िर थिए, न त असां मजबूर थी तव्हांजे घर जे ॿाहिरां पुलिस बीहारे छॾींदासीं, न त पोइ तव्हांजो घर थाणो बणिजी वेंदो। अम्मा, अदा वारनि अहिड़ो आख़िर छा ही कयो जो पुलिस वारा ईअं असांजे घर में घिरी आया? कुझु त कयो अथऊं न, तॾहिं त पुलिस आई आहे, न त छो अचे असांजे दर ते पुलिस? चाची, जेकॾहिं तूं असांजे मथां भलाई करणु चाहीं थी त पोइ असांखे असांजी हालत छॾे। तूं ग़लति तो समझी गोराम। मां इन करे हिते रहण लाइ तव्हांखे नथी चवां त तव्हां अकेला नथा रही सघो ऐं पंहिंजो घर नथा हलाए सघो। मां तव्हांखे हिते रहण लाइ इन करे थी चवां त मां अकेली नथी रही सघां, बेज़ार थी पां। तव्हां हिते हूंदा आहियो त मुंहिंजी बोरियत ख़तम थी वेंदी आहे। चाची, हिते रहण लाइ मूंखे को बि एतिराज़ न आहे, पर जेके ॻोठ वारा आहिनि न, उन्हनि जे ताननि मेणनि खां केरु बचे? वरी तकलीफ़ था ॾियनि मूंखे। गोराम, जॾहिं अम्मा चवे पई त पोइ ज़िद छो नथो छॾी तूं? न दुआ, मां हिते कोन रहंदसि, पर जेकॾहिं तूं हिते रहणु चाहीं थी त
तो मां तोखे कोन रोकी न। मुंहिंजे करे ना मां वधीक गोराम खे न चओ, हिन जी दिलि नथी चए त बस। अम्मा मिठल ऐं कुंज छा था चवनि? उहे राज़ी थींदा हिते रहण लाइ? तव्हां वियो, जे चांहि पियो त मां तव्हांखे मोकिले ॾियां। ना अम्मा तव्हीं तकलीफ़ न कयो, मां चांहि जो बंदोबस्तु कयां थी। न चाची, मां चांहि कोन थो पियां, मां हलां थो। पुट चांहि त पियां न। चांहि तव्हां पियो, मां हलां थो। दुआ गोराम हाणे घणो ई बदिलजी वियो आहे। हा मां बदिलजी चुको आहे, पर घणो न। पोइ पुट छा सोचियो अथव? बाबा अञा ताईं कुछ सोचियो तो ना है, पर इहा जांच करे आया आहियूं त उन्हनि दादनि खे किथे कैद रखियो आहे। जांच त पक्की कई अथव न? पक्की ख़बर ना है बाबा, थोरो शक आहे। जेकॾहिं पक्की ख़बर हुजे हा न त पोइ पुलिस वठी वञी छापो न हणाया। भला अॻिते जो छा सोचियो अथई? रेस खे चवंदे या पुलिस जो आसरो कंदे? मां सम्झां थो त पुलिस कुछ भी न कंदी, जेको कुछ भी करणो आहे असांखे ई करणो पवंदो। पुट जेको कुछ करणो अथव त जल्दी कयो। अलाए कहिड़े हालनि में हूंदो दादन। हू वॾा ज़ालिम आहिनि, मता दादन असां विढ़िया हुजनि। बाबा अगवा करे विया अथसि, विढ़ंदसि त ज़रूर, बाक़ी खट ते न विहारींदसि। थी सके तो सौटा न बि विढ़णसि। सॉफ्टवेयर हू इंसान न आहिनि, हैवान आहिनि, हैवान। हू दादन सां ज़रूर विढ़िया हूंदा राणीअ जो पुछण लाइ। सौटा हिकु दफ़ो सुल्तान असांजा मिली ॾिसो। न, मूं कुछ ॿियो सोचियो आहे। अदा पोइ भला छा सोचियो अथई? तोखे ऐं मूंखे शमू ऐं रमज़ान वारा सुञाणनि था, पर सौट खे कोन था सुञाणनि। जेकॾहिं सौट खे शमू ऐं रमज़ान जे पोयां छॾियूं त पोइ मूंखे अंदाज़ो आहे त शायदि असां उन जाइ ते पहुचूं जिथे दादन खे कैद कयो अथनि। सिर्फ़ इहा ख़बर पए त अधे दादन खे इन्हनि किथे कैद कयो, पोइ हणायूंसि था पुलिस जो छापो। अदा हू ॿार न आहिनि जो सौट उन्हनि जो पीछो करे ऐं उन्हनि खे ख़बर न पई। वरी बि कोशिश त करे ॾिसो न। शायदि तोखे पंहिंजी ज़िंदगी सां प्यार न आहे, कॾहिं तूं वात नथो खोले। सुल्तान तव्हां को बेकसूर जे मथां ज़ुल्म था कयो, जॾहिं त तव्हांजी छोकिरीअ जी मूंखे का बि ख़बर कोन्हे का। हथ मुंहिंजे मथां उहो रखो जेको सुभाणे तव्हां बि बर्दाश्त करे सघो। जॾहिं तूं हितां जेरो वेंदे तॾहिं हिसाब वठंदे न। पोइ मूंखे गोली हणी मारे छॾियो, तव्हांखे मुंहिंजो खून माफ़ आहे। बाक़ी अजायो मूंखे हिते विहाण में तव्हांखे छोकिरी वापसि कोन मिलंदी। जॾहिं छोकिरी मूं वटि आहे ई कोन त तव्हांखे न सुकानो ॾींदी। जल बकरी धनारनि जा धक। अदा ॿ ॾींहं हिनखे अञा मलणी ॾियणी पवंदी, पोइ पंहिंजो वात खोलींदो। 2 ॾींहं छा 10 ॾींहं बि ज़ोर लाए ॾिसो। अदा हिन जी मस्ती अञा टुटी किथे आहे। हिनखे चांडरा वाइणो पवंदो, तॾहिं ई सिधो थींदो। दादन तूं इहो न सोच त तूं असांखे ॾस कोन ॾींदे ऐं असां तोखे हितां छॾींदासीं। जेकॾहिं तूं पंहिंजी ज़िंदगी बचाइण चाहीं त ॾाहो थी महिल सां असांखे ॾस पतो ॾे त तो मां हथ कढूं। बाक़ी तूं इहो न सोच त तुंहिंजा भाइर पुलिस वटि ईंदा, असांजे मथां दाही थींदा, पोइ असां तोखे छॾींदासीं ऐं उहे हिते अची तोखे छॾाए वेंदा। पुॼेसीं ताईं राणीअ जो ॾस कोन ॾींदे, तूं मरी खपी वेंदे, पर पंहिंजे भाइरनि ताईं न पहुचंदे। तव्हां अजायो ज़िद ते आहियो ऐं तव्हांखे सम्झाइण मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ज़िदी त असां आहियूं, जंहिंमें हथ विझूं उन्ही जी ॿेड़ी ॿोड़े पोइ छॾींदा आहियूं। तुंहिंजी भलाई बि इन में आलम खे बि असां तबाह कयो,
हाणे तव्हांजो वारो आहे ऐं तोखे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी त नाग जो डंकियल बंदूक जो थकियल त बची सघे थो पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। हिन चक्कर तव्हांजो इल्ज़ाम अरे अरे छड़ा की पोइ नुक़सान केरु भरींदो? वरियामा पोइ बि मुंहिंजी तोसां चङाई थियल आहे मंदाई न जॾहिं त तूं मुंहिंजे भाउ दोदे खे अगवा कयो पोइ बि मूं दरगुज़र कयो। हिन चक्कर तव्हांजो इल्ज़ाम असां मथां अजायो आहे। छोकिरी असां वटि आई ज़रूर हुई पर बग़ैर ॿुधाइण जे निकिरी वई। हाणे काॾे निकिरी वई हुन जी जांच हाणे तव्हां कयो। असांखे का बि ख़बर न आहे त हू काॾे हुई। उन्हनि खे त असां पाण ई ॻोल्हे लहंदासीं। तूं सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधा त मूंखे त छो घुरायो अथई? सुल्तान वारनि मुंहिंजे भाउ खे अगवा कयो आहे। उनखे छॾाइण लाइ मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे। दिलबर हिन बारे में मां तुंहिंजी का बि मदद नथो करे सघां। ॿियो कुझु बि न सिर्फ़ु एतिरो ॿुधा त हिन सुल्तान मुंहिंजे भाउ दादनि खे किथे रखियो आहे। मूंखे हिन बारे में का बि ख़बर न आहे त न ई तव्हां मूं में उमेद रखो त मां को तव्हांखे जांच करे ॿुधाईंदुसि। सुल्तान वारनि तोसां कहिड़ी चङाई कई आहे? मूं त ख़बर ॿुधी आहे त तुंहिंजी ज़ाल खे बि वनवा मां उथारे छॾियो अथऊं। सुल्तान ऐं असांजे विच में लख इख़्तिलाफ़ात सही पर हुनजो इहो मक़सदु न आहे त मां हुननि जे मथां जूणी हणां। ऐं असां ॿई हिक ई ॻोठ जा आहियूं पाण में विढ़ंदासीं ठहंदासीं पर तव्हांखे विच में कॾहिं बि कोन आणींदासीं। पोइ मूंखे कहिड़ो लाचार आहे जो धारियुनि जे हथां पंहिंजनि खे मारायां। वरियाम मां पंहिंजे भाउ दादनि खे त छॾाए वठंदुसि पर तुंहिंजी घाटी सरें बि मूं ॾिसी छॾी। हल वरियाम सुल्तान कहिड़ो तुंहिंजो सॼणो आहे जो उनजी मदद पियो करीं? हा यार वरियाम ही माण्हू तमामु बहितरीन आहिनि हिननि जी मदद करणु खपे। सारंग जेकॾहिं हिक ई ॻोठ जी ॻाल्हि न हुजे हा न त यार मां दिलबर जी मदद ज़रूर कयां हा पर मां ॿाहिरनि माण्हुनि सां गॾिजी पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जी पाड़ कॾहिं बि कोन खोटींदुसि। मूंखे नथो लॻे त सुल्तान वारा को मुंहिंजी नियापे ते ईंदा। अरे सर तव्हां ॻोठ जा चङा आहियो छा तव्हांजे चए मां निकिरी विया आहिनि छा? बाबा मां ॻोठ जो चङो आहियां त चङा ई माण्हू मुंहिंजे चवण ते ईंदा बाक़ी इहे फॾाई माण्हू मुंहिंजे चवण ते न ईंदा। अरे सर असांजे मथां बि ज़ोर पइजी वियो आहे ऐं सुल्तान वारा हथ कोन था अचनि। अरे सर तव्हां ई ॿुधायो त असां छा कयूं? सुल्तान जे घर ॿाहिरां थाणो हणी वेही रहूं? बुढ़ा दे ख़बर बाबा साईं सुल्तान वारनि जी ओताक खे तालो लॻल आहे घर में सिर्फ़ु औरतूं अथनि। पुछा करण ते ॿुधायूं त सुल्तान वारा कल्ह खां वठी न आया। हाणे ॿुधव न सूबेदार साहब। ठीकु आहे रे सर असां हलूं था पर वरी बि तव्हां कोशिशि कजो। राति मां वरी जांच कंदुसि जेकॾहिं अची विया त मां सुल्तान खे घुराए सम्झाईंदुसि। ठीकु आहे? ठीकु आहे रे सर हला भाई। बाबा साईं ये सुल्तान वारा पुलिस खे तो कॾहिं बि कोन ॾींदव। पुलिस हिकु चक्कर हुननि जे घर में खिड़ी पुटा त छा इहा इज़त आहे? इज़त त न आहे बाबा साईं पर सुल्तान अहिड़नि ॻाल्हियुनि खे ॾिसे ई कोन थो। पछताईंदो पुटा पछताईंदो। तव्हां मुंहिंजी खणे में पवंदा जेकॾहिं दिलबर वारनि जे भाउ खे कुझु थी वियो त तूं छा थो सम्झी हू माठ करे वेंदा? छोकिरी हुननि वटि न आहे हू बेकसूर आहिनि फोटा तो ज़ाहिर आहे त हू छिता त थींदा न। इहो जहिड़ो बि चोट ते थींदो बाबल साईं। अल्लाह भलाई कंदो फोटा पर बाबा वरी बि ॻाल्हि गरी आहे। अवा मिठल अला तोखे नेकी ॾे पुट यार तूं मुंहिंजी हिकिड़ी सलाह वठ पंहिंजी हिन ज़ाल खे वठी वञी सावरनि में रह। जेकॾहिं हीअ ज़ाल तुंहिंजी हिते हूंदी
त इहो भंटण हिन घर मां वेंदो ई कोन। इहो ट्रीको पियो हलंदो। मामा जीअं मां अम्मा वारनि जे घर वञा तव्हां मुंहिंजा पैसा कढी न ते ऐश कयो ईअं न। जिन पैसनि जो ख़त्म थी वियो उन्हनि पैसनि खे तूं अञा थी पई यादि करी। उहा त मूंखे बि ख़बर आहे माई पैसा त असां लिकाए रखिया आहिनि तुंहिंजा ज़ेवर बि असां वटि ई आहिनि पर ॿुध इन्हनि खे सहाय छॾ कॾहिं बि कोन मिलंदई। ॿुधी पियो न मिठल। अम्मा तोखे जड़ाए पई ऐं तूं हुनखे सच सम्झी वेठी आहे। मिठल मां सच कोन थी सम्झां आखिर तू ई ॿुधा एतिरा सारा पैसा वया त काॾे विया। वॾो को लूसण वारो नकु थे छोरी वरी हो जरके वारो रिंगट शुरू कई। बाबा जेतिरो तूं चिड़ंदे न ओतिरो हीअ चवंदी पर जेकॾहिं तूं पूंज जे ॻाल्हियुनि ते कन ई न ॾे त पाण ई बस करे वेंदी। बाबा तूं हिकिड़ो कमु कर कमु इहो थिए त तूं मणु कप जो वठी हिन घर में रखो मां हुन जा बुड़ा ठाहे कननि में विझंदो रहंदुसि कोन ॿुधंदुसि ऐं तुंहिंजे ज़ाल खे बाबा मां कॾहिं बि कोन बस न। अरे बस कर रे अब्बा हाणे एॾो बि ज़ाल जो वॾियूं न थी हिनने भागी छोरी तुंहिंजा कन भरे 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 असांजे ख़िलाफ़ तक करे छॾियो आहे। मामी मां मिठल जा कन कोन थी भरियां तुंहिंजो साह न वञे। हे ॾिस मिठल तञा पीछो आ अबा तुंहिंजे साम्हूं असां सां वात पई हणे हा ऐं तुंहिंजे पर पुठि त असां सां कहिड़ी जुठियूं कंदी आहे। मिठल ॻाल्हि ॿुधाए सची हर तुंहिंजी जेका रन आहे न रन वॾी वातिरा बाबा वॾी वातिरा। हा मां वातरी आहियां बाक़ी तव्हांखे त ॻाल्हाइण ई कोन थो अचे। खुदा जो वास्तो अथव माठ कयो न ॻाल्हि न मोहाड़ घर खणी मथे ते खयो अथव। आचार आचार वठो आचारे ताज़ो ताज़ो आचार वठो आचारे सस्ते रेट में ताज़ो ताज़ो आचार वठो आचारे। लॻे थो आचार घटिन में कोन खपंदो हाणे घरनि में हली ॾियणो पवंदो। पोइ हलूं घर में। अरे बाबा सुल्तान वारा हींअर ज़मीन ते विया हूंदा सदोरी ऐं मासी मरियम घर में हूंदी। पोइ हल ॾियूं था उन्हनि खे। हलूं हा अच। चुप कई बीठो आहे ख़ुदि कर हवाला सुल्तान सां मिली आहीं। वरियाम सां मिली हा करे मुंहिंजे ॾारे छॾी मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो मां सुल्तान जे हथां ॾाढ़ी पटायां। हाणे जेकॾहिं तूं न वेह न त वरियाम ॾाढ़ी पटींदी। वरियाम सां मां ॾेई सघंदुसि बाक़ी सुल्तान जी टियों ज़ारी आहे। चाचा सुठी सलाह हाणे इहा अथई त वरियाम जी ॿिए हंधा किथां शादी करायो छो जो सदोरी हाणे हुनखे कॾहिं बि कान मिलंदी। सलाह सुठी थिए सावण जे ॿिए हंधि शादी वरियाम जी थींदी न त सुधरी वेंदो ऐं पोइ सदोरी खे बि विसारे थींदो। ख़ुदि न को अहिड़ो रिश्तो सुझई थो जेको वरियाम खे वठी ॾियूं। चई त पंहिंजे ॻोठ में वरियाम जे लाइ रिश्तो ताड़िया रिश्तो ताड़ ऐं उन्हनि सां ॻाल्हाए ॾिस तूं छा था चवनि। चाचा अदा त खणी रिश्तो हथ करे वेंदो पर पहिरियां वरियाम खे त राज़ी कर न। वरियाम बीहे त पोइ अदा खे चऊं न त रिश्ते जी कोशिश करे। किथे ईअं न थिए जो अदा रिश्तो पको बि करे अचे ऐं वरी पोइ वरियाम बि न बीहे। वरियाम जे लाइ रिश्तो वठणु मुंहिंजो कमु आहे तूं रुगो वरियाम खे राज़ी कर। वरियाम घर अचे त असां सभु गॾिजी ज़ोर लायूंसि। चाचा वरियाम असांजी ॿुधंदो काथे तूं ज़ोर रखेसि त हू राज़ी थी वेंदो। मञींदो त मुंहिंजी बि कोन पर जेकॾहिं सभु गॾिजी ज़ोर रखंदासीं त राज़ी थी वेंदो। अचे घर त मां बि ॻाल्हायांसि थो तव्हां मुंहिंजो पासो खणिजो ख़ुदा कंदो तो लेके मञाए वठंदासीं। जेकॾहिं तूं वरियाम खे मञाए वे न त मां पंहिंजनि हथनि सां तोखे पग बधो।